सांगड़ भरिसां तेज़ रफ़्तार कार ऐं मोटरसाइकिल में टक्कर थी पियो, जंहिंजे नतीजे में औरत फौत जॾहिं हिकु ॼणो ज़ख़्मी थी पियो आहे। नवाबशाह मेन रोड ते ॻोठ हाजी झंडो वटि तेज़ रफ़्तार कार जे टक्कर में मोटरसाइकिल ते सवार औरत मसमात फरज़ाना टालपुर थॾे ते फौत थी वई, जॾहिं हिकु ॼणो शफ़ीक टालपुर सख़्तु ज़ख़्मी थी पियो। हादसे खां पोइ फौती औरत जो लाश ऐं ज़ख़्मी नौजवान खे इस्पताल मुंतक़िल कयो वियो, जिते ज़रूरी कार्रवाई खां पोइ मढ़ वारसनि हवाले कयो वियो आहे। ॿुधायो वञे थो त मसमात फरज़ाना टालपुर ऐं नौजवान शफ़ीक टालपुर उरड़ी खां बचाव जा टुका लॻाइण वारी ड्यूटी ते वञी रहिया हुआ त ॻोठ हाजी झंडो वटि तेज़ रफ़्तार कार जो टक्कर लॻो, जंहिंजे नतीजे में औरत थॾे ते फौत थी वई। ॿिए पासे कार ड्राइवर हादसो करण खां पोइ मौक़े तां फरार थियण जी कोशिश कई त पुलिस संदसि पीछो करे खेसि जमड़ाऊ पुल ते गिरफ़्तार करे वरितो। हादसो कंदड़ कार कोट गुलाम अहमद जे जेम्स आबाद वासी भुरगड़ी बिरादरी जी ॿुधाई वञे थी, जॾहिं त आख़िरी इतलान ताईं वाक़े जो केस दाख़िल न थी सघियो। अफ़सोसनाक हादसे में फौत थींदड़ औरत मसमात फरज़ाना टालपुर ख़ानगी टीवी चैनल जे रिपोर्टर मीर मंज़ूर टालपुर जी भेण ॿुधाई वञे थी। HSTV न्यूज़ सांगड़।